अस्सलाम वालेकुम दोस्तों। कामयाबी जो ताल्लुक़ उम्र सां न पर इरादनि सां हूंदो आहे। जेका गुज़री वई उहा ज़िंदगी न आहे, पर ज़िंदगी उहा आहे जेका गुज़ारणी आहे। उहे माण्हू जेकी हमेशह माज़ी में रहंदा आहिनि, तिन जो हाल में रहण जहिड़ो हाल न रहंदो आहे। असां वटि आमतौर ते माण्हू पंहिंजी नाकामी जो सबबु पंहिंजी वधंदड़ उमिरि ॿुधाईंदा आहिनि। तव्हां KFC जो चिकन पसंदि कंदा आहियो अलाए न, पर KFC जी कामयाबी जे पोयां कर्नल सैंडर्स जी सक्सेस स्टोरी खे ज़रूरु पसंदि कंदा। हिकिड़ो हाईवे ठहण जे करे कर्नल सैंडर्स जो हलंदड़ बिज़नेस बंदि थी वियो। कर्नल सैंडर्स जी उमिरि उन वक़्तु 65 साल हुई ऐं हुन जी अहिड़ी कंडीशन हुई जो हू हिन एतिरे लास खे बर्दाश्त न पियो करे सघे। हुनखे पंहिंजी चिकन रेसिपी ते वॾो नाज़ हुयो ऐं हू मसाला ऐं चिकन हांडी खणी मार्केटिंग लाइ निकिरी पियो। हुन अलॻि अलॻि रेस्टोरेंट जे मालिकनि सां मुलाक़ात कई ऐं उन्हनि सभिनी हुनखे रिजेक्ट करे छॾियो। कर्नल सैंडर्स पंहिंजी हिमत न हारी ऐं हुन पंहिंजी कोशिशि जारी रखी। 1009 रेस्टोरेंट जे मालिकनि सां मिलण खां पोइ हुनखे हिकु हा मिली। हिकिड़े रेस्टोरेंट जे मालिक कर्नल सैंडर्स जी रेसिपी खे पसंदि कयो ऐं हुन सां गॾिजी कमु करण ते रज़ामंदी ॾेखारी। दोस्तो, थोरो सोचियो त 65 सालनि जी उमिरि में जॾहिं माण्हू रिटायर थी वेंदो आहे त हुन जा इरादा सोचूं घटिजी वेंदियूं आहिनि। हू कोशिशि करणु छॾे ॾींदो आहे ऐं इन 65 सालनि जी उमिरि में कर्नल सैंडर्स पंहिंजी रेसिपी जो हिकिड़ो अहिड़ो मीनार खड़ो कयो ऐं हींअर KFC जूं तक़रीबन 20,000 ब्रांचूं 120 मुल्कनि में आहिनि ऐं KFC जी सालियानी आमदनी $20 बिलियन ताईं आहे। मुश्किल हिन दुनिया में कुझु बि न आहे, पर माण्हू पंहिंजा इरादा टोड़े वेहंदा आहिनि। जेकॾहिं सचे दिलि सां कुझु हासिलु करण जी कोशिशि कजे त जबल पाणे ॾरी पवंदा।